हाँ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुजाबादार भाइयों, जीअं त ICT एग्रीकल्चर एक्सटेंशन सिंध गवर्नमेंट ऑफ सिंध जे तरफ़ खां ही प्रोग्राम हर रोज़ सूमर ॾींहुं हैदराबाद सेंटर तां, हर अंगारे ते लाटाणा सेंटर तां ऐं हर अरबा जे ॾींहं ते सखर सेंटर तां ऐं हर ख़मीस ॾींहं ते मीरपुर ख़ासि सेंटर तां नशर थींदो आहे। हिन प्रोग्राम जो मक़सदु आहे आबादगार भाइरनि जी वक़्तायती रहनुमाई करणु, एग्रीकल्चर जे हवाले सां, ज़राअत जे हवाले सां आबादगार भाइरनि खे के चंद मुफ़ीद मशवरा ॾियण। जीअं त अॼु सूमर ॾींहुं आहे, अॼु असां हैदराबाद सेंटर तां तव्हां सां गॾु आहियूं। अॼु जो जेको टॉपिक आहे उहो टॉपिक आहे बारिश जी सूरत में पंहिंजे फसल खे कीअं बचाइजे। मुंहिंजा भाइयों, हिन वक़्तु सिंध में बारिश काफ़ी इलाइक़नि में थी चुकी आहे, काफ़ी इलाइक़नि में न बि थी आहे। जिथे थी चुकी आहे उन लाइ असां आबादगार भाइरनि खे अर्ज़ु कंदासीं त पंहिंजे फसल में 24 कलाकनि खां वधीक पाणी न बीहारियो। ख़ासि करे वण जी पोख में 24 कलाकनि खां वधीक पाणी नाहे बीहारणो। छाकाणि जेकॾहिं असां जे फसल में पाणी बीही वियो त काफ़ी प्रॉब्लम्स पैदा थींदा, काफ़ी मसइला पैदा थींदा पोख लाइ, ऐं पोख असांजी मुतासिर थींदी। उन लाइ आबादगार भाइरनि खे अर्ज़ु कंदासीं त 2.5 फुट कतार खां कतार मुफ़ासिलो रखो ऐं इन सां गॾोगॾु 8 इंचनि जी ऊचाईअ ते पंहिंजे ॿूटे खे रखिणो आहे ऐं नालियूं साफ़ रखणियूं आहिनि, जीअं बारिश जो पाणी उन नालियुनि में गॾु थिए, न कि तव्हांजी पोख खे मुतासिर करे। छाकाणि जो जेकॾहिं पाणी ॿूटे जी पाड़ ते पहुची वेंदो त पोइ पाड़ सड़णु शुरू थींदी। पाड़ जॾहिं सड़े थी त यकीनन ॿूटो ख़तमु थी वेंदो। असांखे पंहिंजो पोख बचाइणी आहे। पोख खे बचाइण लाइ असांखे इहो प्रोग्राम ठाहिणो पवंदो त पाणी पोख में न बीहारियो। ऐं में असां पाणी कढी वञूं था, असां कामयाब थी था वञूं त पोइ हफ़्ते खनि खां पोइ पंहिंजी पोख खे पोटाश ऐं ज़िंक जो गॾियल स्प्रे कंदासीं त सुठा नतीजा असां अख़ज़ करे सघूं था। मुंहिंजा आबादगार भाइरो, हिन बारिश जे करे घिम मॉइस्ट पैदा थींदी आहे। उन घिम जे करे काफ़ी मसइला पैदा थींदा आहिनि, जिन में अशी मख ऐं जेसिड अची वेंदा आहिनि। उनजे अचण सां छा थींदो आहे त वायरस फैलिजी वेंदी आहे, वायरस पैदा थींदी आहे। ऐं वायरस जे लाइ असां आबादगार भाइरनि खे अपील कंदासीं त अशी मख ऐं जेसिड खे ख़तमु करण लाइ डायफेनथ्रियॉन जो स्प्रे कनि त बहितर आहे। छाकाणि अहिड़ी कंडीशन में हेवी वाइट फ्लाई ऐं जेसिड माहौल में अची वेंदा आहिनि, असांजे फसल ते अची वेंदा आहिनि। ऐं उनखे ख़तमु करण लाइ इहो ई आहे त का बि सुठी पेस्टिसाइड के सुठे तस्दीक थियल कंपनी खां जी ख़रीद करे ऐं उहा असां स्प्रे कंदासीं त पंहिंजे वाइट फ्लाई खे ऐं जेसिड खे ख़तमु करे सघूं। मुंहिंजा आबादगार भाइरो, अर्ज़ु इहा आहे त इन खां अलावा असांखे पंहिंजी पोख खे बचाइण लाइ ही करणो पवंदो त हिन ई फसल ते
बारिश खां पोइ पिंक बोलवर्म गुलाबी सुडी हमलावर थींदी आहे, छाकाणि जो इहा गुलाबी सुडी असांजे गोगड़े खे नुक़सान ॾींदी आहे, गोगड़े खे डैमेज ॾींदी आहे। हाणे इनखे असां कीअं कंट्रोल कंदासीं? आबादगार भाइरनि खे अर्ज़ु कंदासीं त अहिड़नि गोगड़नि खे पटे पंहिंजे ॿूटनि मां या त ज़मीन दोस्त दफ़न कजे या त हुनखे बर्न करे छॾिजे, यानी हिनखे जलाए छॾिजे, बाहि ॾेई छॾिजे त बहितर आहे। इन खां अलावा फेरोमोन ट्रैप्स, फेरोमोन कार्ड, पंज कार्ड पर एकड़ ते जेकॾहिं असां उन क्रॉप में लॻाईंदासीं त बहितर थींदो ऐं असां गुलाबी सुंडी ते कंट्रोल करे सघूं था। मुंहिंजा आबादगार भाइरो, गुलाबी सुंडी गुल में वेहंदी आहे ऐं गुल जी कंडीशन अहिड़ी थी वेंदी आहे जो हुन जी पंखड़ियूं बंदि थी वेंदियूं आहिनि, हुन जी करोला बंदि थी वेंदी आहे। जॾहिं हुन जी करोला गुल जी पंखड़ियूं बंदि थी वेंदियूं आहिनि त हूअ सेफ हूंदी आहे हुन में अंदरि, ऐं इन सेफ कंडीशन में हू असांजे गोगड़े खे मुतासिर कंदी आहे। इन लाइ जेकॾहिं फील्ड में ज़मीन ते को आबादगार भाउ पंहिंजी पोख में ॾिसे त गुल बंदि आहे त इन में यकीनन असांखे इहो अनुमान रखणु घुरिजे त हिते गुलाबी सुंडी प्रेज़ेंट हूंदी। पोइ उनखे असां जेकॾहिं पंखड़ियूं खोले ॾिसंदासीं त यकीनन गुलाबी सुंडी उते वेठल ईंदी। त असां भाउ खे अर्ज़ु कंदासीं त अहिड़नि गुलनि खे, बंदि थियल गुलनि खे जिन में गुलाबी सुंडी वेठल आहे, उहे कटे ऐं ज़मीन में दफ़न कनि त बहितर आहे। त असांजे केमिकल खां अलावा असां इहो पंहिंजो कल्चरल लेवल ते कंट्रोल करे सघूं था। उन खां अलावा पिंक बोलवर्म खे ख़तमु करण लाइ एमामेक्टिन जो स्प्रे कजे त बि सही आहे। मुंहिंजा साईं, इन बारिश जी सूरत में बारिश खां पोइ थ्रिप्स, थिरड़ो बि हमलावर थींदो आहे असांजी पोख ते। असां आबादगार भाउ खे अर्ज़ु कंदासीं त इन जी ख़ात्मे लाइ पोटाश ऐं बोरान गॾियल स्प्रे करे त बहितर आहे। थिरप छा कंदो आहे? जो असांजो पन आहे, जेको पतो आहे वण जे पोख जो, उन में ड्राइटनेस, सोकड़ो पैदा थी वेंदो आहे, यानी सुकी वेंदा आहिनि। जॾहिं असांजो पन सुकी वेंदो, जंहिंमें असांजो साओ मादो न ठहंदो त यकीनन असांजे ॿूटे जी वाधगी जी जेको अमल आहे उहो रुकिजी वेंदो ऐं वधीक ग्रोथ न कंदो। हाणे इन लाइ असां अर्ज़ु कंदासीं आबादगार भाउ खे त पोटाश ऐं बोरान गॾियल स्प्रे करे त बहितर अथनि। मुंहिंजा साईं, बारिश खां पोइ जेके गोगड़ा आहिनि उहे जल्दी फाटी पवंदा आहिनि। छो फाटंदा आहिनि? बॉल्स टर्न इनटू ओपनिंग। उहे माना पूरी तरह मैच्योर बि न हूंदा आहिनि, उहे गोगड़ा पूरी तरह पकल बि न हूंदा आहिनि, त बारिश खां पोइ उहे फाटी पवंदा आहिनि। अहिड़े लाइ असां अहिड़ी सूरत में असां आबादगार भाउ खे अपील कंदासीं त कैल्शियम क्लोराइड जो स्प्रे करे त बहितर अथसि। मुंहिंजा साईं, उन खां अलावा फसल वारी ज़मीन जो नालियूं साफ़ रखे। आबादगार भाउ खे हिन कंडीशन में बारिश वारे सूरतहाल में रेडियो, अख़बार या ॿिया मीडिया जेके बि ज़रिया आहिनि उन्हनि में राब्ते में रहे, मौसम जो हाल अहवाल सां वठंदो रहे, पंहिंजे पाड़े वारे हाजी खां, पंहिंजे पाड़े वारे दोस्त खां, कंहिं मिट माइट खां, त सुभाणे छा सूरतहाल आहे, उन तहत ई वधीक कदम खणे। हिकु अर्ज़ु त बारिश जी सूरत में हरगिज़ आबादगार भाउ कॾहिं बि कीमयाई भाण जो स्प्रे न करे।
बारिश थी वञे 6-7 ॾींहं गुज़री वञनि उन खां पोइ कीमयाई भाण आबादार पंहिंजी पोख खे ॾिए पोइ उहा साॻी पोख हुजे उहा वोणी पोख हुजे कहिड़ी बि पोख हुजे पर बारिश वारे ॾींहंनि में बारिश वारनि कलाकनि में कॾहिं बि आबादार भाउ पंहिंजो फर्टिलाइज़र बारिश दौरान पंहिंजे फसल खे न ॾे उन खां अलावा बारिश जे दौरान आबादार भाउ को बि स्प्रे न करे कंहिं बि क़िस्म जो स्प्रे न करे त बहितर अथसि अॼु हिन प्रोग्राम खे ख़तमु करण लाइ मां अर्ज़ु पैगाम ॾींदुसि आबादार भाइरनि खे त हाणे वणकारी मुहिम ज़ोर शोर सां हले थी पई त आबादार भाउ पंहिंजे इलाइक़े में पंहिंजे ज़मीन जे कंहिं एकड़ ते 2 एकड़नि ते हिकु निम जो वण जेकॾहिं लॻाईंदो त बहितर अथसि छाकाणि त निम मां असांखे काफ़ी फ़ाइदा आहिनि निम जो पिच निम जा पन निम जा ॾंदड़ निम जूं टारियूं समूरियूं असांजी ज़मीन लाइ फ़ाइदेमंद आहिनि इन सां छा थींदो जो असांजे फसल ते कंहिं बि क़िस्म जो जीत हमलेआवर न थींदो ऐं असां जेके बाज़ार मां पेस्टिसाइड वठी अचूं था उन्हनि जो ख़र्च असां बचाए सघूं था उन लाइ हिकु अर्ज़ु आहे त हर आबादार पंहिंजे 1 एकड़ ते हिकु निम जो वण पोखींदो इंशाअल्लाह ताला उहो निम जो वण 5 सालनि में वधी तयारु थींदो ऐं उहो असांखे जी सुठी नतीजो ॾेई सघे थो आख़िर में छा लतीफ़ जे हिन लफ़्ज़नि सां थर सड़े सारो साल मींहं जे आस में जे वसे फुरो हिकु त थिए थर बहार हारी हणनि हाक ढगा ढगिन ढोर समेत साईं इन जी प्रोग्राम खे ख़तमु था कयूं पिया इंशाअल्लाह ताला ईंदड़ सूरत ते गॾु हूंदासीं जेॾां पेर तेॾां खेर